أعوذ बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल इन्नमा अअइज़ुकुम बिवाहिदतिन अन तक़ूमू लिल्लाहि मस्ना व फ़ुरादा सुम्मा ततफ़क्करू मा बिस्साहिबिकुम मिन जिन्नह इन हुवा इल्ला नज़ीरुन लकुम बैन यदै अज़ाबिन शदीद। अवां चओ त आउं तव्हांखे सिर्फ़ु हिकु ॻाल्हि जी नसीहत करियां थो त तव्हां चाहे ॿ थी या हिकु थी करे अल्लाह जे रज़ा जे लाइ खड़ा थी वञो, उथी बीहो, पोइ गौर करियो, फ़िक्र करियो त तव्हांखे इहा ॻाल्हि बिल्कुलु सम्झ में अची वेंदी त तव्हांजे हिन साथीअ में जुनून जी त का बि शइ न आहे। हीअ त सिर्फ़ु सख़्तु अज़ाब खां पहिरीं तव्हांखे डिॼारण वारो आहे या आगाह करण वारो आहे। हिन आयत में अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमायो त तव्हां इहे जेके मक्कतुल मुकरमा जा काफ़िर आहिनि उन्हनि खे चओ त तव्हांखे आउं हिकिड़ी नसीहत करियां थो। नसीहत इहा आहे त तव्हां संजीदगीअ सां गौर करियो। खड़ो थियण जो मतिलबु आहे त तव्हां संजीदगीअ सां इन ॻाल्हि ते गौर करियो ऐं केॾी महिल अकेले में गौर करणु फ़ाइदो ॾींदो आहे, वधीक फ़ाइदेमंद हूंदो आहे। कॾहिं इज्तिमाही तौर ते गौर करणु वधीक फ़ाइदो ॾींदो आहे। त तव्हां गौर करियो ऐं संजीदगीअ सां करियो ऐं अल्लाह जी रज़ा जे लाइ करियो। हेसि ताईं तव्हां कॾहिं संजीदगीअ सां इन ॻाल्हि ते गौर ई कोन कयो। संजीदगीअ सां इन करे गौर करियो त हिन ॻाल्हि खे तव्हां अहमियत ॾियो। ॿियो अल्लाह जी रज़ा जे लाइ करियो। गौर इहो जेॾीमहिल तव्हां संजीदगीअ सां अल्लाह जी रज़ा जे लाइ गौर कंदव त तव्हांखे बिल्कुलु वाज़े इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी त तव्हां जेको यानी बेफ़िक्री ऐं जेको सो गौर न करण जे करे ऐं बसि ईअं चई था छॾियो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में त नऊज़ बिल्लाह उहे मजनून आहिनि, त उहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वेंदी। तव्हां सम्झी वेंदव त तव्हांजे हिन साथी यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में जुनून जी त का बि ॻाल्हि न आहे। हीअ त हिकु शदीद सख़्तु अज़ाब खां पहिरीं तव्हांखे आगाह करण वारो आहे। क़ुल मा सअल्तुकुम मिन अजरिन फहुव लकुम इन अजरिय इल्ला अलल्लाहि व हुवा अला कुल्लि शैइन शहीद। अवां चओ त जेकॾहिं मूं तव्हां खां हिन तबलीग ते का उजरत या का यानी मज़दूरी तव्हां खां घुरी हुजे त उहा तव्हांजे लाइ। मुंहिंजो अजुर त सिर्फ़ु अल्लाह पाक जे ज़िम्मे आहे ऐं उहो हर शइ जो मुशाहदो करण वारो आहे। अल्लाह पाक सभु कुझु ॾिसे पियो, मुंहिंजे दिलि जी कैफ़ियत ऐं नीयत खे बि ॾिसे पियो। क़ुल इन्न रब्बी यक़ज़िफ़ु बिल-हक़्क़ि अल्लामुल ग़ुयूब। अवां चओ त बेशक मुंहिंजो रब हक़ खे मथां नाज़िल करे पियो ऐं उहो ग़ैब जे तमामु शयुनि खे ख़ूब ॼाणण वारो आहे। हिन जा ॿ मतिलब लिखिया अथनि। हिकिड़ो इहो मतिलबु त अल्लाह पाक आसमान तां हक़ खे यानी हक़ ॻाल्हियुनि खे मुंहिंजे दिलि ते आयतूं बनाए करे नाज़िल फ़रमाए पियो ऐं ॿियो इहो त अल्लाह रब्बुल आलमीन हक़ खे मथां नाज़िल करे ऐं बातिल ते ग़ालिब करे पियो। हाणे तव्हां ऐं काफ़िरो तव्हां इन हक़ खे दॿाइण जे लाइ ऐं कुफ़र खे आम करण जे लाइ केतिरियूं बि कोशिशूं करियो, पर आहिस्ता आहिस्ता जेको आहे इहो बातिल मग़लूब थींदो, ख़तमु थींदो ऐं हक़ ग़ालिब थी रहंदो। अल्लाह रब्बुल आलमीन तमामु ग़ैब ऐं पोशीदा ॻाल्हियुनि खे ख़ूब ॼाणण वारो आहे। क़ुल जाअल हक़्क़ु वमा युबदिउल बातिलु वमा युईद। अवां फरमायो त हक़ अची चुको आहे ऐं बातिल में न इब्तिदा
करण जो दम आहे ऐं नई ॿीहर करण जो दम आहे। क़ुल इन क़लल्तु फ़इन्नमा अक़िल्लु अला नफ़्सी व इन इह्तदैतु फ़बिमा यूही इलैया रब्बी इन्नहु समीउन क़रीब। अवां फरमायो त जेकॾहिं आउं राह खां हटी वियो आहियां, यानी नऊज़ बिल्लाह आउं गुमराह थी वियो आहियां, त पोइ मुंहिंजी गुमराही मुंहिंजे ई मथां वबाल आहे, मुंहिंजे ई लाइ नुक़सानकार आहे। ऐं जेकॾहिं मूं हिदायत जो रस्तो पातो आहे त पोइ उन वहीअ जे सबबु जेको मुंहिंजे रब मुंहिंजे तरफ़ कई आहे। बेशक उहो हर ॻाल्हि खे ॿुधण वारो आहे ऐं सभिनी जे वेझो आहे। वलौ तरा इज़ फ़ज़िअू फ़ला फ़ौत व उख़िज़ू मिन मकानिन क़रीब। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ अजीब मंज़र हूंदो जॾहिं तव्हां ॾिसंदव इन्हनि खे त इहे घबराहट में हेॾां होॾां फिरंदा पिया ऐं त ओॾी महिल यानी भॼी निकिरण जो को बि गस न हूंदो ऐं उन्हनि खे हिकु वेझी जाइ ताईं पकड़ियो वेंदो। वक़ालू आमन्ना बिही व अन्ना लहुमुत्तनावुशु मिन मकानिन बईद। ऐं चवंदा त असां इन ते ईमान आंदो, यानी क़यामत जे ॾींहुं त चवंदा त हाणे असां इन ते ईमान आंदो। अल्लाह ताला फरमाए पियो व अन्ना लहुमुत्तनावुशु मिन मकानिन बईद, एतिरे परे जी जॻह खां उन्हनि खे कंहिं शइ जो हासिलु थियणु कीअं थो थी सघे। यानी असुल त इहो हो त ही दुनिया में ईमान जो जेको हिननि खां मुतालबो हो त ईमान आणियो, उहो दुनिया में हो, दुनिया में ईमान आणियो। छो त असुल इहो इम्तिहान हो त दुनिया जी रंगीननि में रही करे केरु माण्हू अल्लाह पाक खे यादि रखे थो ऐं केरु आहे जेको अल्लाह खे विसारे थो छॾे। हाणे त आख़िरत में तव्हां पहुची विया आहियो, एतिरो परे पहुची विया आहियो, ऐं हाणे एतिरो परे पहुचण खां पोइ तव्हांखे इहो ईमान कीअं थो हासिलु थी सघे ऐं तव्हांजो इहो ईमान मोतबर ई कोन थो थी सघे। छो त हाणे त तव्हां सभु कुझु ॾिठो, हाणे तव्हांजो ईमान आणणु को कमाल कोन्हे। वक़द कफ़रू बिही मिन क़ब्लु वयक़ज़िफ़ून बिलग़ैबि मिन मकानिन बईद। हालांकि उन्हनि हिन खां पहिरीं इन जो इनकार कयो ऐं उहे परे परे जॻहियुनि तां, परे परे जाइ खां हू यानी अटकल जा तीर हलाईंदा रहिया हुआ। यानी हुननि दुनिया जे अंदरि जेको आहे सो कुफ़ुर कयो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ईअं ऊंधियूं सूंधियूं ॻाल्हियूं कंदा हुआ त केॾीमहिल चवंदा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारे में त हीउ मजनून आहे, केॾीमहिल चवंदा काहिन आहे, केॾीमहिल चवंदा जादूगर आहे। ईअं अटकल जा तीर हलाईंदा हुआ ऐं मञींदा कोन हुआ। हाणे पिया मञीनि, जॾहिं त मञणु हिननि खे को फ़ाइदो कोन थो ॾिए। वहील बैनहुम व बैन मा यश्तहून कमा फ़ुइल बिअश्याइहिम मिन क़ब्ल इन्नहुम कानू फ़ी शक्किन मुरीब। ऐं उन ईमान जे विच में ऐं हिननि जे विच में रुकावट हायल कई वेंदी जंहिंजी ही तमन्ना कंदा, जीअं उन्हनि माण्हुनि सां कयो वेंदो जेके हिननि जहिड़ा पहिरीं हिननि खां गुज़रिया, यानी काफ़र जेके हिननि जहिड़ा पहिरीं गुज़रिया आहिनि। क़यामत जे ॾींहुं उहे बि चाहींदा त असां ईमान आणियूं ऐं असांजो इहो ईमान मोतबर थिए ऐं पोइ असांखे यानी अज़ाब खां बचायो वञे ऐं असांजी बख़्शिश थिए। पर अल्लाह ताला फरमाए पियो त हिननि जे ऐं हिननि जी जेके चाहत आहे त असांजी ईमान मोतबर थिए, उन जे विच में हिकिड़ी रुकावट खड़ी कई वेंदी ऐं हिननि खे उन्हनि जो इहो ईमान मोतबर कोन थींदो जेको ही आख़िरत में आणींदा। इन्नहुम कानू फ़ी शक्किन मुरीब। अल्लाह ताला फरमाए पियो त बेशक उहे अहिड़े शक में हुआ जंहिं हुननि खे जेको आहे सो यानी घबराहट में विझी छॾियो हो या धोखे में विझी छॾियो। अहिड़े शक में मुब्तला हुआ दुनिया में जंहिं हिन खे धोखो ॾेई छॾियो, धोखे में पियल हुआ इहे सभु काफ़िर। अल्हम्दुलिल्लाह, ही सूरत सबा ख़तम थी।